कराची के इलाइक़े औरंगी टाउन में मुबैना पुलिस मुक़ाबले में अरसलान महसूद के कत्ल केस की ॿुधणी थी। अदालत अॻूणे SHO आज़म गोपांग की ज़मानत मंसूर करे वरिती। SS न्यूज़ के रिपोर्टर नबी बख्श खासखेली मूजिब अदालत SHO के जेल में आज़ाद करण जो हुक्म ॾींदे खेसि 2 लाख रुपयनि जा मुचलका जमा कराइण जो हुक्म ॾेई छॾियो। वकील कादिर मंदोखेल जो चवणु आहे त अरसलान महसूद कत्ल केस में इंटेलिजेंस ऑफिसर तौहीद ऐं संदसि दोस्त उमेर के नामज़द कयो वियो। दिसंबर 2021 ते औरंगी टाउन वारे इलाइक़े में जवाबदार तौहीद ऐं उमेर अरसलान महसूद के फायरिंग करे क़त्ल कयो हो। पुलिस अहलकारनि वाक़े के पुलिस मुक़ाबले जो रंग ॾियण जी कोशिश कई। केस में 3 अखियुनि ॾिठा शाहिद आहिनि। जवाबदार आज़म गोपांग ख़िलाफ़ ठोस सबूत आहिनि। ज़मानत न ॾिनी वञे। अदालत वकील जा दलील रद्द कंदे SHO के आज़ाद करण जो हुक्म ॾिनो। कोटडेजी गवर्नमेंट बॉयज़ एलिमेंट्री स्कूल जिस्कानी जे रोड बंद हुजण ऐं स्कूल में पानी हुजण जी वीडियो वायरल थियण जो CM सिंध जे मुआविन ख़ास नवाब वली वसाण नोटिस वठी छॾियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अदनान हैदर लुंड मूजिब नवाब वसाण स्कूल जे रोड बहाली जो कम पंहिंजे पैसनि मां शुरू कराए छॾियो, जंहिं ते ॻोठाणनि ख़ुशी जो इज़हार कयो आहे। ॻोठाणनि वधीक ॿुधायो त बरसातुनि खां वठी नवाब वसाण अवाम खे अकेलो न छॾियो आहे। हुन 600 ॿारनि जो मुस्तक़बिल बचाइण ख़ातिर वॾो क़दम खयो आहे। कोटड़ी साइट में वाक़िअ नगीना टेक्सटाइल मिल जे पोरियतनि 12 कलाक जिबरी पोरियो वठण ऐं नौकरियुनि तां बरतरफ़ करण ख़िलाफ़ मिल जे मुख्य गेट आरो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। SS न्यूज़ जे रिपोर्टर दीदार मल्हा मूजिब उन मौक़े ते पोरियतनि जो चवणु हो त फैक्ट्री इंतज़ामिया 8 कलाकनि बजाए 12 कलाक जिबरी तौर पोरियो वठी रही आहे ऐं पोरियतनि खे बरतरफ़ कयो वियो आहे। हुननि मुतालबो कयो आहे त फैक्ट्री इंतज़ामिया पंहिंजो फ़ैसिलो वापसि वठी ॿीहर 8 कलाकनि जी शिफ्ट कई वञे ऐं पोरियतनि खे वापसि नौकरियुनि ते बहाल कयो वञे।